अस्सलाम वालेकुम साईं जो स्टॉल तव्हां लगायो आहे ही दवाउनि जो आहे ऐं पाण जो ही दवाउनि जो आहे हिन मां केतिरो हुनखे फ़ाइदो मिलंदो आबादकारनि खे? अच्छा ये गवर्नमेंट तरफा तव्हां स्टॉल लगा प्राइवेट कंपनी की तरफा सही? अच्छा ये किथे जी कंपनी आहिनि साईं जगह तव्हां जा? पाकिस्तान की कंपनी में दवाइयां जो बाहर मिलती है। अच्छा दवाऊं ॿाहिरि मुल्क जो न स्टॉल आहिनि हिन मां भला एवरेज ऐं जेको उनखे फसल खे वाध वीज जूं शयूं थींदियूं उन में हिन में आहिनि सही? ही तव्हांजी कहिड़ी कंपनी आहे साईं, कहिड़े नाले सां? सवात एग्रो केमिकल जी जेका असां पहुता आहियूं हिते स्टॉल ते हिन जो चवणु आहे त असां वटि अहिड़ियूं दवाऊं आहिनि जेके फसल खे फ़ाइदो ॾियनि थियूं, फसल जे वाध वीज में कमु अचनि थियूं ऐं फसल खे को बि नुक़सानु नथियूं ॾियनि ऐं तमामु बहितरीनु ऐं पेवर शइ खणी कुझु पाकिस्तान जूं आहिनि कुझु ॿाहिरि जूं दवाऊं आहिनि जेके असां नुमाइश में विझी रखियूं आहिनि असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। थैंक यू। अस्सलाम वालेकुम साईं। साईं ही जेको तव्हां स्टॉल लॻायो आहे ही छाजो स्टॉल लॻायो आहे? जी जी अच्छा हिन में आबादकारनि खे ऐं बैराड़ी जे माण्हुनि खे सिंध जे माण्हुनि खे फ़ाइदो जाम थींदो? हे तव्हां गवर्नमेंट एग्रीकल्चर तरफ़ां लॻायो आहे स्टॉल? सही ज़बरदस्त। हिन मां केतिरो फ़ाइदो थींदो माण्हुनि खे जेकर तव्हांजी ॻाल्हियुनि ते अमल कनि त केतिरो फ़ाइदो थींदो माण्हुनि खे? ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम। जी जी साईं थोरो ॾाढी ॻाल्हि आहे जी 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 साईं सही ज़बरदस्त ज़बरदस्त सही 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 ज़बरदस्त सही 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 ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा अच्छा हिन मां केतिरो फ़ाइदो थींदो असांजे सिंध जे आबादकार खे? सही 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 सही। अच्छा साईं तव्हां सां भला हिन में केतिरा माण्हू सिंध जा सहकार में आहिनि जेके तव्हां सां कंसिडर? अच्छा भला सिंध जे आबादकारनि खे तव्हां को को पैगाम ॾींदो जंहिंसां सिंध जे आबादकार खे फ़ाइदो मिले? जी सही वॾी महिरबानी। साईं तव्हांजो नालो छा आहे? ही असांजो मोहम्मद अयूब बुर्दी साहब डायरेक्टर जनरल आहे एग्रीकल्चर जो। जे तव्हां जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं त असां सिंध जे अवाम खे पैगाम था ॾियूं त अचो ऐं असां सां राब्तो कयो ऐं असांजे इन फार्मूलनि ते अमल कयो त जीअं तव्हांजो पाणी बि बचंदो ऐं एवरेज बि वधंदी ऐं तव्हांजे फसल में आबादी सिस्टम बि वधंदो ऐं इलाही तव्हांखे फ़ाइदो थींदो। इहो साईं जो पैगाम। साईं तव्हांजो को पैगाम आबादकार ने को कॉन्टेक्ट नंबर ॾींदो मैसेज ज़रिए? 0 साईं जो कॉन्टेक्ट नंबर आहे 0312 7640। ही साईं जो मोहम्मद अयूब बुर्दी साहब जो नंबर भी तव्हांखे मिली वियो। अगर सिंध जे कंहिं बि आबादगार खे साईं जी ज़रूरत महसूस थिए या त फौरन साईं सां राब्तो कयो। वधीक ई तव्हां सां आमूं साम्हूं रूबरू जेको सो तय करे वठंदो। साईं ने भला ख़र्चो केतिरो थींदो हुनजो जेकॾहिं भला फार्मूलो तव्हां ॿुधाए छॾियो। जी जी सही वेरी गुड।
आबाद कर ही मोहम्मद अयूब बुर्दी साहब जो जनरल डायरेक्टर असो एग्रीकल्चर जो है इन मुफ़ीद मशवरा बुधा इन जो नंबर भी अस तक कॉन्टेक्ट दे छो इन ला विचड़ में ईंदा यकीनन तव्हांखे सिंध के गयूर जेका आवाम है जेके सिंध जा पूरियत खुदा जो दोस्त आहे आर्यन सभी आबादगार नंढा नंढा उन सभी के दोस्तन के फ़ायदो थींदो सदाई मुल्कंदा मुस्कुराईंदा रहो। ये असां इन वक्त साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 280 उर्स मुबारक ते बिरशा जे मेले में पहुता आहियूं जिते ही नुमाइशी स्टाइल एग्रीकल्चर पारां लगायो जंहिंमें तव्हां मोहम्मद अयूब डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर जा व्यूज़ ॿुधा सदाई ख़ुशि जो मुल्कंदा मुस्कुराईंदा रहो। तव्हांजो बि वठी अस्सलाम वालेकुम साईं। साईं ही जो तव्हां स्टाइल लगायो आहे पहिरीं तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो साईं। नालो छा अथव? शहमीर लाखो। साईं किथां खां आहियो? आला खां आहियो। साईं ही जो तव्हां इन मेडिसिन जो एलोपैथिक जो तव्हां ही जो स्टाइल लगायो आहे इहो गवर्नमेंट जे तरफ़ां आहे या तव्हां पंहिंजे ज़ाती की कंपनी जी तरफ़ां लगायो आहे? पॉपुलेशन सही। अच्छा साईं ही जो तव्हां स्टाइल लगायो आहे इन मां तव्हां कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि जो इलाज खणी आया आहियो? अच्छा ये इन में ॿियूं बसि इहे सिर्फ़ु औरतुनि जूं दवाऊं आहिनि जेके माना इन में औरतुनि जे वक़फ़े जे मुतलिक़ ऐं उनजे वादवी जंहिं जे प्रोग्राम जे मुतलिक़ आहिनि? अच्छा इन वक्त साईं तव्हां जेके इन में माण्हू कॉन्टेक्ट में केतिरा अंदाज़न सिंधी माण्हू केतिरा तव्हां कॉन्टेक्ट में तक़रीबन इलाही आहिनि? सही। अच्छा इन इलाइक़ो सिंध जी अवाम के या सिंध जे बैराड़ी जे गरीब मिस्किन मारवाड़न के को पैगाम ॾींदो इन हवाले सां? वॾी महिरबानी। इलाक़ो साहब जो जिन तव्हां व्यूज़ ॿुधा असां साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 280 उर्स मुबारक में नुमाइश में मौजूदु आहियूं जेके तव्हांखे मुख़्तलिफ़ सां असां ॾेखारींदा पिया अचूं इन वक़्त सां तव्हांखे औरतुनि जे मुतलिक़ वक़फ़े जे बारे में डॉक्यूमेंट्री रिपोर्ट ॾेखारी। अच्छा इन में साईं इन में औरतुनि खां सवाइ मर्दनि जो बि आहे? अच्छा मर्दनि जो छा आहे? ऐं कुंड माना साथी आहे? साथी है मर्दन जो साथी है। सही सही इन मां भला साथी मां तव्हांजो जो सही बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी सही। तव्हां छाजो स्टाल लगायो आहे? जी जी ॾाढी ॻाल्हि आहे जी। चैनल ते बोल टीवी चैनल ते बोले जी सही। ज़बरदस्त। अच्छा इन मां जे सिंध जा जेके आबादगार उन्हनि खे केतिरो फ़ाइदो थींदो?
असां तव्हांखे ॾेखारियो स्टॉल ॾेखारियो जेको केमिकल्स जे तरफ़ां आहे जेको आबादगार ही रचना एग्रो कल्चर तव्हांखे ॾेखारींदा हे रचना एग्रो कल्चर जे जो स्टॉल आहे जेको साईं शाब्द लतीफ़ भिटाई जे मेले में नुमाइश में लॻायो वियो आहे जेको तव्हांखे ॿुधायोसीं यानी रचना एग्रो केमिकल की तरफां इहो स्टॉल जेका ऑलरेडी 34 साल खां ॿिज जे सेक्टर में हाइब्रिड सब्जियुनि जा ॿिज या हर क़िस्म जो जेको ॿिज आहे उहा मुहैया करे पई ज़मीनदार खे 34 साल हे मुख़्तलिफ़ स्टाइलनि जेके प्राइवेट कंपनियुनि जे तरफ़ां केमिकल्स जा आहिनि जेके असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया ही भाॼियुनि जा ॿिज ऐं फसलनि जा जे मुतलिक़ बीमारनि ऐं उन्हनि खे फ़ाइदनि ऐं उन्हनि खे फसल खे सुठे करण जा जेका असां हिन ते जॻह ते स्टाइल ते पहुता आहियूं ऐं इन सां असां मालूमात बि वठंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मदद खुश आहियो दुआ साईं पहिरें पंहिंजो तव्हां तारीफ़ कराइजो रिहान काइमखानी बिज़नेस मैनेजर मिलन एग्रो सीड जेका पंहिंजी सिंध जी कंपनी आहे सही अच्छा साईं हिन में जेको ही तव्हां स्टॉल लॻायो आहे साईं शाब्द लतीफ़ भिटाई जो 280 उर्स आहे उन में तव्हां वॾो मेलो आहे सिंध जो उन में तव्हां स्टॉल लॻायो आहे इन में तव्हां असांखे ॿुधायो त असांजा जेके सिंध जा ॿहिराड़ी जा आबादगार आहिनि उन्हनि खे कहिड़ो कहिड़ो फ़ाइदो मिलंदो ऐं तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं जिन्सुनि हिन मां असांखे केतिरो एवरेज या केतिरो फ़ाइदो मिलंदो तव्हां वटि जेका मुफ़ीद मालूमात आहे उहा असांखे ॾींदो महिरबानी थींदी थैंक यू भाउ असांखे मौक़ो ॾिनोसि मिलन एग्रो सीड तव्हांजी सिंध जी उहा वाहिद कंपनी आहे जेका पाकिस्तान में दुनिया जी बहितरीन टेक्नोलॉजी सां ट्रांसफर करायूं पिया असां वटि दुनिया जा बहितरीन हाइब्रिड बीज आहिनि जेका पाकिस्तानी माहौल में कामयाबी सां ज़मींदार दोस्त खे बहितर उपत ॾियणु बहितर आमदनी ॾियणु बहितर पैदावार ॾियण जी सलाहियत रखंदड़ बीज सां ॾियणु असांजी कोशिशि आहे इहा रोशनी जेका सिंध मां असां शुरू कई आहे पाकिस्तान में जे कुंड कुंड में असां पखेड़ी आहे इंशाअल्लाह अला सभिनी जो अच्छा हिन मां इहो पंहिंजो आबादगारनि खे केतिरो फ़ाइदो थींदो या आबादगार तव्हां सां केतिरो सहकार में आहिनि असां जॾहिं शुरू कयो 12 सालनि में 2 माण्हू हुया अॼु अल्हम्दुलिल्लाह असां वटि 100 खां मथे टीम आहे ऐं पहिरीं हिकिड़े ज़मींदार खां शुरू कयो अॼु लखनि जी तादाद में ज़मींदार इन खां फ़ाइदो वठनि पिया अच्छा तव्हां खां हिकिड़ो इहो सवाल ॿियो बि कंदासीं त हीअ जेका तव्हां स्टाइल लॻाई आहे इहा कहिड़ी कंपनी जे तरफ़ां आहे कंहिं जा उहा किथे जी आहे असांजे अंदरि जी आहे या पाकिस्तान खां ॿाहिरि जी आहे सिंध जी आहे उन मुतलिक़ ॿुधाईंदा मिलन एग्रो सीड सिंध जी तव्हांजे हैदराबाद शहर जी उहा वाहिद कंपनी आहे जेका सिंध में असां सॼे पाकिस्तान में बिज पंहिंजो विकिरो कयूं सही अच्छा साईं हिन खां पोइ हीउ जेको असांजो हीउ तव्हां ज़बरदस्त आहे तव्हां ॿिज ऐं हीअ जेके शयूं मुफ़ीद माण्हुनि खे ॾियो पिया सिंध पाकिस्तान खां अलावा असांजा हीअ ॿिज जेके से ॿियनि मुल्कनि में बि वञनि था या सिर्फ़ु पाकिस्तान में महदूद आहिनि असां वटि असां सीड इंपोर्ट कंदा आहियूं ॿाहिरां उहा हाइब्रिड बिज जेका पाकिस्तानी मौसम में बहितरीन परफॉर्मेंस ॾेई ज़मींदारनि खे फ़ाइदो वधीक ॾियनि पिया पैदावार में ऐं मर्ज़ घटि लॻंदो आहे पैदावार वधीक आहे क्वालिटी फ्रूट आहे उहा फ्रूट जेका भाॼियुनि जा एक्सपोर्ट में पाकिस्तान खे वॾी सपोर्ट ॾियनि पिया साईं तव्हां इन जे लाइ को सिंध जे आबादगारनि खे को कॉन्टेक्ट नंबर मैसेज ज़रिए वीडियो ज़रिए कॉन्टेक्ट नंबर ॾींदो या अगरि तव्हां सां को आबादगार राब्तो करे त तव्हां पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर न वीडियो ज़रिए माण्हुनि खे ॿुधाईंदो बिल्कुलु मुंहिंजो नालो रिहान आहे 0300054025 मुंहिंजो कॉन्टेक्ट नंबर आहे जे दोस्त मूंसां राब्तो कंदोसि इंशाअल्लाह पंहिंजी टीम पाकिस्तान में पकड़ल आहे तव्हांखे हर लिहाज़ सां सपोर्ट कंदासीं फील्ड में एडवाइज़री सर्विसिस पंहिंजी टेक्नोलॉजी ऐं तव्हांखे बीज ख़रीद करण जी जॻहियूं जेका पंहिंजा रजिस्टर्ड डीलर आहिनि हर शइ तव्हांखे ॿुधाईंदासीं वॾी महिरबानी इहो असांजो रेहान साहब जेको केमिकल एग्रो हुनजे तरफ़ां जेको बीज रखी वेठो आहे ऐं हीअ असां तव्हांखे ॾेखारियो आहे जंहिंजा तव्हां व्यूज़ ॿुधा ऐं हिन जो तव्हां नंबर बि यकीनन फीड करे छॾियो हूंदो अगरि कंहिं बि सिंध जे आबादगार खे हिन बीज जी या हिन खां मुफ़ीद मशवरनि जी ज़रूरत आहे त हीअ ख़िदमत हाज़िर हूंदो हिन नंबर बि तव्हां वटि पहुची वियो आहे हीअ साईं शाब्द लतीफ़ भिटाई जो 280 उर्स मुबारक आहे जेको स्टॉल लॻियल आहे असां तव्हांखे ॾेखारियोसीं वॾी महिरबानी साथ सलामत ज़िंदाबाद